दोस्तों असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु पंहिंजो मक़सूद रिंद ऐं राति जेकी असां गुज़ारीसीं उहा ही वणनि जे हेठां ही खटूं विधियूं पियूं आहिनि। तमामु घणो सुकून मिलियो, तमामु घणो मज़ो आयो, छो जो असां वरी पके घर जा रहियाशी, गर्मी 4-5 बजे खां पोइ निंड अचे, पर हिते त थधिकार लॻो पियो, तमामु मज़ो हुयो। मक़सूद रिंद में असांजो प्यारो दोस्त आहे, उहो जेको साम्हूं बीठो आहे जेको खिले थो पियो, इहो जेको हथु थो खणे, इहो सारंग राजा ऐं सदस्य वाल साहब। इन तमामु घणी असांजी ख़िदमत कई, तमामु घणो मज़ो आयो ऐं राति देरि ताईं कचहरी कई पे वेठी, माना ख़बर न पई त तक़रीबन 1:30 थी वियो कचहरी कंदे कंदे। तमामु घणो मज़ो आयो। ही ॻोठ ही तमामु ज़बरदस्त माण्हू ऐं बहितरीनु माण्हू असांखे ॾाढो प्यारु मोहबत ख़ुलूस ॾिननि ऐं ही विसरण जहिड़ी ॻाल्हि न आहे। ही हिकिड़ी यादगिरी आहे जेकी असांखे यादि ईंदी। ऐं असां बसि हींअर सुबुह जा 5:30 थी रहिया आहिनि ऐं असां उथिया आहियूं, नाश्तो वाश्तो कयो आहे ऐं उस्मान बि साम्हूं तव्हां ॾिसो था वेठो आहे सफ़ा नवाबनि वांगुरु। ऐं हाणे असां उथंदासीं या नवाबी पंहिंजी ख़तमु कंदासीं। सो हाणे असांजी तयारी आहे हैदराबाद तरफ़, ऐं रस्ते में जेके बि पॉइंट ईंदी उन जी बि वीडियो अपलोड कबी।